मेहर में गुजरियल दिहाड़े मेहर में ख्वाजा सरा जे घर में चोरी बाद पुलिस पारां जवाबदारनि जा पेर खणण दौरान पुलिस सां जवाबदारनि जो झेड़ो पथराव ऐं 4 पुलिस एहलकार ज़ख़्मी थियण वारे मामले जा मेहर जे बी सेक्शन थाणे ते 6 अलॻ-अलॻ केस दाख़िल कया विया आहिनि। मेहर थाणे ते जवाबदारनि खिलाफ एटीसी तहत केस दाख़िल कया विया आहिनि ऐं हथियार हथ करण जी दावा कई वई आहे। पुलिस ऐं हथियारबंदनि में फायरिंग ऐं झेड़े दौरान 4 पुलिस एहलकारनि एएसआई दीदार सोलंकी, पुलिस एहलकार न्याज सोलंकी, सद्दाम कलोड़ो, असलम हालोजी ज़ख़्मी थियण वारे वाक़े जो मेहर जे बी सेक्शन थाणे ते दहशतगर्दी एक्ट तहत एएसआई गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी फरियाद ते 6 जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल कयो वियो आहे। मेहर जे बी सेक्शन थाणे ते जवाबदारनि गुलाब अब्बास उर्फ रतू खोसो, संदसि 5 पुटनि नवीद, बिलावल, फयाज़, रामी, अब्दुल मजीद खिलाफ केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।